मां शेयर कंदासीं दादू खां जिथे तालीम बारे वज़ीर जे हुक्म ते इटली ऐं सऊदी अरब में रहंदड़ ॿिनि उस्तादनि जा ऑर्डर रद्द कया विया आहिनि। इटली में रहंदड़ नादिर रिंद खे जोही, सऊदी में रहंदड़ अब्दुल वहीद चन्ना खे दादू में मास्टर तौर भर्ती कयो वियो हो। बिल्कुल नाज़रीन, ब्रेक न्यूज़ समाप्त कंदासीं। दादू खां तालीम बारे वज़ीर जे हुक्म ते इटली ऐं सऊदी अरब में रहंदड़ ॿिनि उस्तादनि जा ऑर्डर रद्द कया विया आहिनि। तालीम जे वज़ीर सरदार शाह नोटिस वरितो आहे। सेक्रेटरी तालीम जे हुक्म ते ॿई ऑर्डर रद्द कया विया आहिनि। अॻूणे DEO दौर में अहिड़ा ॿ ऑर्डर जारी थिया, ॿई ऑर्डर रद्द कया विया आहिनि। DEO दादू जो चवणु आहे तालीम वारे वज़ीर जे हुक्म ते इटली ऐं सऊदी अरब में रहंदड़ ॿिनि उस्तादनि जा ऑर्डर रद्द कया विया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इटली में रहंदड़ नादिर रिंद खे जोही, सऊदी में रहंदड़ अब्दुल वहीद चन्ना खे दादू में मास्टर तौर भर्ती कयो वियो हो। तालीम जे वज़ीर सरदार शाह नोटिस वरितो। सेक्रेटरी तालीम जे हुक्म ते ॿई ऑर्डर रद्द कया विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, ब्रेक न्यूज़ समाप्त कंदासीं। DEO दादू जो चवणु आहे त अॻूणे DEO दौर में अहिड़ा ॿ ऑर्डर जारी थिया हुआ, ॿई ऑर्डर रद्द कया विया आहिनि। ब्रेक न्यूज़ समाप्त कंदासीं। दादू खां तालीम बारे वज़ीर जी हुक्म ते इटली ऐं सऊदी अरब में रहंदड़ ॿिनि उस्तादनि जा ऑर्डर रद्द कया विया आहिनि। इटली में रहंदड़ नादिर रिंद खे जोही, में रहंदड़ अब्दुल वहीद चन्ना खे दादू में मास्टर तौर भर्ती कयो वियो हो। इन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे दादू मां निज़ाम शेख। जी निज़ाम, छा तफ़सील आहिनि? जी, दादू में तइलीम खाते जी बदइंतज़ामी ऐं बेध्यानी जो अहम कारनामो साम्हूं आयो आहे त इटलीअ में रहंदड़ जोही वासी नादिर रिंद वलद मुश्ताक अली खे जोही में प्राइमरी टीचर तौर भर्ती करे संदसि ॻोठ बख्श अली रिंद स्कूल में पोस्टिंग ॾिनी वई। संदसि गैर मौजूदगी में ज्वाइनिंग पिणु कराई वई आहे, जॾहिं त सऊदी अरब में रहंदड़ नौजवान दादूअ में टीचर तौर भर्ती थियण जा चिरकाईंदड़ इंकशाफ थिया आहिनि। अब्दुल वहीद चन्ना वलद गुलाम मुस्तफ़ा सऊदी अरब रहे थो, जंहिंखे प्राइमरी टीचर जो ऑर्डर मिलियो आहे। सोशल मीडिया ते अहिड़ियूं ख़बरूं अचण खां पोइ, KTN न्यूज़ ते ख़बरूं अचण खां पोइ ॼाणायल इलाइक़नि में रहवासी मुतासिर जेके थींदड़ उमेदवार आहिनि, उन्हनि बि नौकरीअ जे हक़ खां महरूम थियण ते हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई आहे। उन खां पोइ तइलीम खाते में सरसलो मची वियो आहे। तइलीम जे सूबाई वज़ीर सरदार अली शाह मामले जो नोटिस वरितो आहे ऐं सेक्रेटरी तइलीम अकबर अली निगारी जे हुकुम ते परडेह में रहंदड़ गैर कानूनी भर्ती थियल ॿई ऑर्डर रद्द करण जा हुकुम जारी कंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। DEO दादू गुलाम सरवर बबर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे त हुन KTN न्यूज़ खे ॿुधायो त अॻूणे DEO जे दौर में अहिड़ा ॿ ऑर्डर जारी थिया हुया, ॿई ऑर्डर रद्द करे अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ जांच बि शुरू कई वई आहे। हुनजो चवणो त परडेह में रहंदड़ दादू वासी ऐं जोही वासी ॿ ॼणा ऐं संदन गैर मौजूदगी में भर्ती थियण वारो अमल तइलीम खाते जी रुगो नाहली न आहे, पर उन खां अलावा उन्हनि जी जेके IB टेस्ट कीअं ॾिनी, इम्तिहान में पास कीअं थिया, संदन गैर मौजूदगी में पुलिस वेरिफिकेशन कीअं थी ऐं मेडिकल जेको सर्टिफिकेट आहे सिविल अस्पताल मां उनजी फिटनेस कीअं थी, उहा समूरी जांच थी रही आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी निज़ाम शेख तफ़सील ॾियण जे लाइ।